दादू में म्यूनिसिपल कमेटी जे 63 मुलाज़िमनि जूं सीएमओ पारां पघारूं बंदि करण वारे अमल ख़िलाफ़ म्यूनिसिपल यूनियन जे सॾ ते मुलाज़िमनि कम छॾ हड़ताल ऐं आफ़ीस जी तालाबंदी कंदे एहतिजाजी मुज़ाहिरो करे आफ़ीस आॾो धरणो हयो। मुज़ाहिरीन अब्बास सुहाग, शाह मोहम्मद सोलंकी, अमीर अंसारी, शमशाद हिंगोरो ऐं ॿियनि एहतिजाज कंदे दाहियो त हर महीने सीएमओ मुमताज़ उनड़ बिना जवाज़ मुलाज़िमनि जूं पघारूं बंदि कराए छॾे थो ऐं केतिरनि ई मुलाज़िमनि जूं पघारूं गैर क़ानूनी कटौती कराए थो। हिननि चयो त मुलाज़िम पंहिंजूं ड्यूटियूं करे रहिया आहिनि, उन्हनि बावजूद सीएमओ मुमताज़ उनड़ उन्हनि जूं पघारूं बंदि करायूं आहिनि। जेका मुलाज़िमनि सां नाइंसाफ़ी आहे उहा कंहिं बि सूरत में ग़रीब मुलाज़िमनि सां नाइंसाफ़ी बर्दाश्त न कंदासीं। उन मौक़े ते यूनियन अॻुवाणनि ॻाल्हाईंदे चयो त असांजे म्यूनिसिपल कमेटी दादू जे 63 माण्हुनि जी पघार जेका ग़लति तरीक़े सां बंदि करी वई आहे। डिसंबर जी पघार जेका आहे उहा असांजे ऑफिसरनि वञी बैंक मां बंदि कराई आहे। को जवाज़ कोन हो। ही सभु उहे मुलाज़िम आहिनि जेके पंहिंजी ड्यूटी सां सिंसियर आहिनि ऐं पंहिंजी ड्यूटी ईमानदारी सां कंदा आहिनि। शहर जी सफ़ाई में या असांजा जेके क्लार्क स्टाफ आहिनि उन्हनि जी पघार गैर क़ानूनी तरीक़े सां बंदि कई वई आहे। जॾहिं बि पघार थी वई आहे बिलनि में हिते इशू कई अथनि, बैंक में वञी सिंध बैंक में वञी मुलाज़िम बंदि कई वई आहे। डिसंबर महीने जी पघार बंदि कई वई आहे। उन खां अॻु में नवंबर महीने जी मुलाज़िम जी पघार बंदि तक़रीबन 20 आहिनि या 25 मुलाज़िम नवंबर में बंदि, डिसंबर में वरी ॿियनि मुलाज़िम बंदि। गैर क़ानूनी तरीक़े सां जेके बंदि कयल पघारूं आहिनि उहे असांजूं जारियूं कयूं वञनि ऐं मुलाज़िमनि सां इहो ज़ुल्म बंदि कयो वञे। छा मुलाज़िम ग़रीब तबिको आहे? असांजो सफ़ाई वारो अमलो ग़रीब तबिको आहे। असांजा क्लार्क ग़रीब तबिके किथां हींअर ॾेती लेती कंदा। हितां जा ग़रीब मुलाज़िमनि जी पघार बंदि आहे। हेॾी सर्दी में म्यूनिसिपल जा ग़रीब मुलाज़िम हेॾी महिनत करे रहिया आहिनि, ॾींहं राति उहे ड्यूटी करे रहिया आहिनि, उन्हनि जूं पघारूं बंदि आहिनि। महिरबानी करे असां DCO दादू, एडमिनिस्ट्रेटर दादू, CMO दादू खे अपील था कयूं त महिरबानी करे हिननि मुलाज़िमनि जी पघार खोली वञे जो हिननि जी परेशानी लहे। गुज़िरियल 2-3 महीननि खां हिन जी प्रैक्टिस हले थी पई। हिकिड़नि जी खोलीनि था, ॿियनि जी बंदि था कनि, पोइ ख़बर न आहे त हिन जो चकर आहे आख़िरकार छा। पर हिन दफ़े त वरी इंतिहाई जेको आहे सो कयो अथनि जो 63 माण्हुनि जी पघार बंदि आहे ऐं उन्हनि माण्हुनि जी पघार बंदि आहे जेके ड्यूटियूं कंदड़ आहिनि ऐं हिते बीठा आहिनि हर टाइम जेको आहे सो गॾु आहिनि। जेॾीमहिल बि उन्हनि खे कॉल कई थी वञे ओॾीमहिल उन्हनि सां, जीअं फायर ब्रिगेड स्टाफ आहे, असांजो इलेक्ट्रिशियन वारा आहिनि, उन्हनि जूं बि कंप्लीट पघारूं उन्हनि बंदि करे छॾियूं आहिनि। असां जेको आहे सो पंहिंजी ड्यूटी खां बि अवर एमरजेंसी ड्यूटी कंदा आहियूं ऐं हर वक़्तु ड्यूटी ते मौजूदु हूं। हुनजे हूंदे बावजूदि ऐं ॿियो महीनो हले थो मुंहिंजी पघार बंदि आहे ऐं बिला वजह ऐं पुछा कयूं था CMO साहिब तव्हां असांजी पघार छो बंदि कई आहे त चवंदा असां बंदि न कई आहे। तव्हां बंदि न कई आहे त तव्हां खां सवाइ केरु बंदि थो करे? असां ग़रीब माण्हू ॿियो महीनो हाणे असां कीअं पंहिंजा बचड़ा तातींदासीं, कीअं हलाईंदासीं? एॾो ज़ुल्म असां सां न कयो ऐं महिरबानी करे असांजी पघार कयो। 63 माण्हुनि जी पघार हिन नाजाइज़ बंदि कई आहे जेके ड्यूटी उहे कंदा आहिनि। हिकिड़ो ॾींहुं बि हुननि जी माना गैरहाज़ुरी कान्हे का। त 63 माण्हुनि जी हिन पघार छाजे कहिड़े बुनियाद ते हिन बंदि कई आहे? हे हिते दहशतगर्दी थो करे। ऑफिसर हिन आया आहिनि हिते दहशतगर्द आहिनि। मुलाज़िम जेके 40 ॾींहं खां पोइ पघार मिले, अॼु 10 तारीख़ आहे, पघार न मिले, बैंक विया आहिनि मोटी आहिनि, तव्हांजी पघार बंदि आहे 63 माण्हुनि जी। हाणे 63 माण्हुनि जा उहे किथां वीचारा उनखे राशन किथां वठनि, किथां खाइनि पियनि ऐं इहे तमामु दहशतगर्द हिते विहारिया विया आहिनि। जेके बि CMO एडमिनिस्ट्रेटर जेके बि आहिनि हे माना ऑफिसर थोरी न, ऑफिसर हुजनि त मुलाज़िम बचा आहिनि, उनजी पघार छो बंदि कनि? जॾहिं त म्यूनिसिपल कमेटी जे एडमिनिस्ट्रेटर ज़ुल्फ़कार अली जतोई सिंध TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त मुलाज़िमनि जूं पघारूं CMO मुमताज़ उनड़ बंदि करायूं आहिनि। मां सिर्फ़ु 8 मुलाज़िमनि जूं पघारूं बंदि करायूं आहिनि जेके ॿाहिरियुनि ज़िलनि मां बदिली ॾेखारे हिते ज्वाइन कयो अथनि। उन्हनि पंहिंजा असुल फाइल जमल न कराया आहिनि, जे सबबु शक आहे त उहे जाली आहिनि। 2 महीननि खां हिते पघारूं खणी रहिया आहिनि। उन मौक़े ते एडमिनिस्ट्रेटर ज़ुल्फ़कार जतोई ॻाल्हाईंदे चयो त इहा प्रैक्टिस 4-5 महीने खां वठी हले थी पई। कंहिंजी कहिड़े महीने ॾिए थो, कंहिंजी कहिड़े महीने बंदि करे थो। ऐं उन खां पोइ मां यूनियन वारनि खे चयो आहे जेके जी पघार बंदि आहिनि पंहिंजी NIC या दरख़्वास्त खणी अचनि, जे बंदि आहिनि वेरीफाई करे असां उनखे ॾींदासीं। भई मां कंहिं माण्हुनि जी पघार बंदि न कई आहे, मां सिर्फ़ु 8 माण्हुनि जी पघार उन्हनि जी बंदि कई आहे जेके ॿिए ज़िले खां अची जॉइनिंग कई अथऊं, जिन वटि पंहिंजो न स्टेटमेंट आहे, न को पर्सनल फाइल आहे ऐं गैर क़ानूनी आया आहिनि। गैर क़ानूनी उन्हनि जी पघार मां बंदि कई आहे। बाक़ी ॿियनि जी मां पघार बंदि न कई आहे। जेके इशू हले थो 60-65 जो, 60-65 असां कंहिं न कई आहे, CMO साहिबु कई आहे। मूंखे 15-20 ॾींहं थिया हाणे अचण खां। ये 4-5 महीने खां प्रैक्टिस हले थी पई। कंहिंजी बंदि हिकिड़े महीने ॾिए थो, वरी 2 महीने कटे थो, उहो CMO साहिब जो कमु आहे। म्यूनिसिपल मुलाज़िमनि चिता ॾिनो त जल्द पघारूं जारी कयो वञनि। ॿी सूरत में शहर जी सफ़ाई समेत ऑफिस जी तालाबंदी ऐं कम छॾ हड़ताल जो सिलसिलो शुरू कयो वेंदो। कैमरामैन शहज़ाद चांडियो सां गॾु वली चांडियो, सिंध TV न्यूज़ दादू।